नाज़रीन, नौशर फिरोज़ जी पब्लिक लाइब्रेरी में ॿिनि ॾींहंनि वारो किताबी मेलो लगाया वियो। तफ़सील ज़ाहिद क़ाइम ख़ानी जी रिपोर्ट में। नौशर फिरोजी पब्लिक लाइब्रेरी में ॿिनि ॾींहंनि वारो किताबी मेलो लगायो वियो। मेले में मुख़्तलिफ़ मौज़ुअनि जा किताब सजाया विया। जॾहिं त मेले में औरतुनि ऐं स्कूली शागिर्दनि इल्म जे प्यासनि वॾे अंग में शिरकत करे किताब ख़रीद कया। हुन मौक़े ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे शहरीन चयो त असां किताबी मेलो लॻायो आहे। हिन जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त नौजवाननि में जेको आहे जदीद इल्म मुतारिफ़ कराइजे ऐं जेके नौजवान जदीद इल्म खां परे आहिनि, फ़लसफ़ो, नफ़्सियात, इन्हनि खां उन्हनि खे नाहे ख़बर, उन्हनि जी उन्हनि सां वाक़फ़ियत कराइजे। जेके असांजा नौजवान आहिनि उहे तक़रीबन निसाबी तालीम ताईं महदूद थी विया आहिनि। सिर्फ़ु छोकिरनि जी न, छोकिरियुनि जी बि पार्टिसिपेशन काफ़ी थी आहे, छोकिरियूं बि आयूं आहिनि। मतिलबु हिकिड़ो इहो आहे त उन्हनि खे हिकिड़ो मौक़ो खपे पियो ऐं अहिड़ा मौक़ा सिर्फ़ु असांखे न बल्कि ॿियनि सिटीज़ वारनि खे बि जंहिंखे आहिनि उहे उन्हनि खे ईअं ई पंहिंजे हर शहर में ईअं मौक़ा अहिड़ा प्रोवाइड करणु घुरिजनि। किताबनि जो मेलो लगायो वियो आहे। मां सम्झां थो हीउ हिकिड़ो नौशर फिरोज़ी नौजवाननि जे लाइ, ख़ुदि जेका आहे मज़दूरनि जे लाइ, ख़ुदि हारियुनि जे लाइ, छो त जेका आहे सिहतमंद जेका हिकिड़ी एक्टिविटी आहे। छो त पढ़ण सां जेका आहे माण्हू जी जेका आहे उनजी जेकी ग्रूमिंग थिए थी, उनखे जेका आहे तरक़ी मिले थी, उनजा ज़हन खुले थो। असां वटि जेकी बुक्स जी रीडिंग आहे माण्हू इलाही सम्झनि था त की घटि आहे, असल में घटि कोन्हे। माण्हुनि वटि मौक़ा कुझु घटि आहिनि। अहिड़े क़िस्म जा स्टॉल लॻनि था, माण्हू मुख़्तलिफ़ बुक्स ॾिसनि था। पोइ उन्हनि जो जेको फेवरेट सब्जेक्ट आहे या जेको बि हिस्ट्री सां रिलेटेड आहे या पॉलिटिक्स सां रिलेटेड आहे, लिटरेचर सां रिलेटेड आहे, उहे अहिड़े क़िस्म जा बुक्स ॾिसनि था हिते अची करे, त वरी उन्हनि में शौक़ु पैदा थिए थो। जेट सोसाइटी असांजी जेकी ऑर्गेनाइजेशन आहे उहा हर साल टैलेंट हंट एक्सपो कराईंदी आहे, पर अनफॉर्चुनेटली हिन साल जेको आहे सो टैलेंट हंट एक्सपो न थी रहियो आहे, छो जो कोविड-19 जी सिचुएशन जे करे काफ़ी कॉलेजिस या स्कूल्स वग़ैरह बिज़ी हुआ। उनजो शेड्यूल जेको आहे सो पंहिंजी स्टडी कोर्स स्टडी में बिज़ी हुओ, त उनजे लिहाज़ खां असां कुझु सोचो त जेको आहे सो अहिड़ो फेस्टिवल कराइजे जंहिंमें जेको आहे सो ॿारनि जो जेको आहे सो दिलचस्पी बि वधे। जंहिं मुआशिरे में तव्हांखे जेको आहे घुट ॿूसट महसूसु थिए, उन मुआशिरे में या उन शहर में तव्हांखे किताबनि जो हिकिड़ो मेलो हिकिड़ो जेको आहे ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। ऐं असां वटि ॿ ॾींहं जो मेलो लॻो आहे। हिते जेको आहे मक़्तब फ़िक्र जा हिते शागिर्द हाणे वॾे अंग में जेको आहे शरीक थी विया आहिनि। त अहिड़ी माहौलत में जेको असां ॾे जान हले पियो, रुझान हले पियो, हिकिड़ो मायूसी वारो, बेचैनी वारो, उन में इल्मु तमामु हिकिड़ो ज़रूरी आहे ऐं हिकिड़ो इल्मु असांजो हथियार आहे। ऐं सम्झां थो त इन सां हिकिड़ो माहौल में बि नवाण अचे थी, पर इंसान जे अंदर में जेका हिकिड़ी मायूसी हूंदी आहे उन मां बि निकिरे थो। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हिन क़िस्म जा किताबी मेला सिंध जे हर शहर में लॻाया वञनि त जीअं नौजवान में इल्मी ऐं अदबी शहूर वधीक उजागर थी सघे। कैमरामैन सदाम सुमरे सां गॾु ज़ाहिद क़ाइम ख़ानी, आवाज़ टीवी, नौशर फिरोज़।